अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं या मोहम्मद उस्मान मल्ला पंहिंजी सोप टीवी में सभिनी सॼणनि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। सरारी शहर में खोराक खाते पारां कणक ज़ख़ीरो कंदड़ वापारियुनि जे निज गोदामनि ते छापा, हज़ारें बोरियूं हथ। DFC सांगड़ मुनौर आरई शहर के सकरन रोड ते वापारी इस्माइल ज़रदारी समेत मुख़्तलिफ़ वापारियुनि जे निज गोदामनि ते पुलिस साण करे छापा हणी बंद गोदामनि जा ताला टोड़े गोदामनि में पयल 1000 खां वधीक कणक जूं बोरियूं हथ करे सरकारी तहवील में वरतियूं। ज़ब्त कयल कणक के शहर के मंगसी काटन फैक्ट्री में रखराए फूड खाते जा चौकीदार मुक़रर करे छॾिया। उन मौके ते पंहिंजी सोप न्यूज़ सां DFC सांगड़ मुनौर आरई ॻाल्हाईंदे चयो त सांगड़ ज़िले में कणक जो अटकल 3 लाख खां वधीक हदफ घटि आहे, जंहिंखे पूरो करण लाइ कार्रवाई कई पई वञे। आउं डिस्ट्रिक्ट फूड कंट्रोलर सांगड़ आहियां। अॼु दौरे ते हिते सराड़ी शहर जी चेकिंग ते आयो, जिते मुख़्तलिफ़ बांडनि जिते में गैर क़ानूनी तौर ते सेठनि जेका होल्डिंग में कणक रखी आहे, जेका 5-6 बांडा असां चेक कया। ईअं फर्दर भी चेक करियूं पिया, काफ़ी तादाद में हिते होल्डिंग आहे। उन होल्डिंग के असां जेको खणी गोदाम ते पहुचाईंदासीं ऐं सरकार जी तहवील में वठी, ताकि सरकार जो जेको टारगेट रहियल आहे असांजे सांगड़ ज़िले जो पूरो। नाज़रीन, याद रहे तो गुज़रियल 5 ॾींहनि खां खोराक खाते जी कार्रवाई हलंदड़ आहे, जंहिंमें अटकल 30,000 जे लॻभॻि कणक जूं बोरियूं हथ कयूं वयूं आहिनि। शहर में खोराक खाते पारां कार्रवाई जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबब केतिरा ई वापारी दुकान बंद करे गायब थी विया आहिनि।